अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु। व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यिदना व मौलाना व मुर्शिदना व सनदना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। खुसूसन अला अबी बक्र व उमर व उस्मान व अली रिज़वानुल्लाहि तआला अलैहिम अजमईन। फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वमन युतिइल्लाह व रसूलहु व यख्शल्लाह व यत्तक़ि फउलाइका हुमुल फाइज़ून। व अक़्समू बिल्लाहि जहद ऐमानिहिम लइन अमरतहुम लयख़रुजुन कुल ला तुक़सिमू ताअतुम मअरूफ़ा इन्नल्लाह ख़बीरुम बिमा तअमलून। कुल अतीउल्लाह व अतीउर रसूल फ़इन तवल्लव फ़इन्नमा अलैहि मा हुम्मिल व अलैकुम मा हुम्मिलतुम व इन तुतीऊहु तहतदू व मा अलर रसूल इल्लल बलागुल मुबीन। वअदल्लाहु अल्लज़ीना आमनू मिनकुम व अमिलुस्सालिहाति लयस्तख़लिफ़न्नहुम फिल अर्ज़ कमा इस्तख़लफ़ल्लज़ीना मिन क़ब्लिहिम व लयुमक्किनन्न लहुम दीनहुमुल्लज़ी इर्तज़ा लहुम वलयुबद्दिलन्नहुम मिन बादि खौफिहिम अमना यअबुदूननी ला युश्रिकून बी शैआ वमन कफर बअद ज़ालिक फ़उलाइका हुमुल फ़ासिक़ून। वाक़ीमुस्सलात व आतुज़्ज़कात व अतीउर रसूल लअल्लकुम तुरहमून।
ला तहसबन्न अल्लज़ीना कफ़रू मुअजिज़ीना फ़िल अर्ज़ वमअवाहुमुन्नार वलबिअसल मसीर। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या होता है, मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या होता है, वही होता है जो मंजूर खुदा होता है। नारे तकबीर, नारे तकबीर। अल्लामा खालिद महमूद सुमरो, जमीयत उलमा इस्लाम, जमीयत उलमा इस्लाम। अगरचे बुत हैं जमाअत की आस्तीनों में, अगरचे बुत हैं जमाअत की आस्तीनों में, मुझे है हुक्म अज़ान ला इलाहा इल्लल्लाह। हम हर दौर में हक बात का इजहार करेंगे, हम हर दौर में हक बात का इजहार करेंगे। मिंबर न मिलेगा तो सरेदार करेंगे। इधर आ सितमगर हुनर आजमाए, इधर आ सितमगर हुनर आजमाए। तू तीर आजमा हम जिगर आजमाए। नारे तकबीर, नारे तकबीर। अल्लामा डॉक्टर खालिद महमूद सुमरो। नूर खुदा है कुफ्र की हरकत पे खंदजन, नूर खुदा है कुफ्र की हरकत पे खंदजन। फूंकों से ये चिराग बुझाया न जाएगा। इंशाअल्लाह क़यामत जे सुबह ताईं हक़ ऐं सच जा नारा लगदा रहंदा। नारे तकबीर। शाने मुस्तफा जमीयत उलमा इस्लाम अल्लामा डॉक्टर खालिद महमूद सुमरो। जेकॾहिं ज़ालिम सम्झनि था त असांजे क़त्ल जे करे दीन जो कमु रुकिजी वेंदो त ग़लति था सम्झनि। मां हिकिड़े खे मारींदा त 1000 पैदा थींदा। इंशाअल्लाह अल्लाह अकबर जूं सदाऊं बुलंद थींदियूं रहंदियूं इंशाअल्लाह। नारे तकबीर, नारे तकबीर। शाने मुस्तफा, शाने सहाबा, शाने आल बैत, जमीयत उलमा इस्लाम। शायद उन्हनि खे इहा ख़बर न आहे त असांजे अमड़नि असांखे बुज़दिली ऐं बेग़ैरती जी थञ प्यारी कोन्हे। जेसिताईं जिया रहूं हक़ ऐं सच जे परचम खे बुलंद कंदा ईंदासीं। ये कंध कपजी त सघनि था पर अल्लाह जे दर खां सवा कंहिं गैर जे दर ते झुकी नथा सघनि। नारे तकबीर। अल्लामा डॉक्टर खालिद महमूद सुमरो। असांखे पक्का त जेकॾहिं हयाती आहे त को मारे नथो सघे।
मौत आ तो को बचाए न थो सके। असा मुशरिक न आहियूं, मुवहिद हूं। जॾहिं असांखे ख़बर आ, पक्का यकीन आ, ईमान आ त हर शइ अकेले अल्लाह जे हथनि में आ, पोइ ॿियनि खां छो डिॼूं? उन खां डिॼंदासीं, उनखे सॾींदासीं, उन जे दर ते झुकंदासीं। वमन यतवक्कल अलल्लाहि फहुव हस्बुह, जेको अल्लाह ते भरोसो थो करे, अल्लाह उन जे लाइ काफ़ी आहे। अहिड़नि वाक्यनि जे करे हे असांखे ड्रेजारनि था, पर अल्लाह जो कसम अहिड़ा वाक्या ॾिसी असांजो ईमान अञा पको थो थिए। बज़ाहिर बचण जी सूरत कान्हे। 8 माण्हुनि जो घेरो, सभिनी खे क्लाशन को फैंजी 3, हिक खे एलएम जी, मूं वटि रुगो 2 हथियार बंद, गोलियुनि जो मींहुं वसायो, 2 गोलियूं तिर ते घुसी वयूं जो मुंहिंजे सीट जे पोयां लॻियूं। अल्लाह उन्हनि खे नाकाम कयो। यो पहिरियों हमलो न आहे, 3 4 हमलो आ, पर हज़ारे हमला थियनि। जेकॾहिं अल्लाह जे तरफ़ां ज़िंदगी लिखियल आ ते कुझु नथा करे सघनि। इंशाअल्लाह न दीन खे छॾबो, न दीनदारनि खे छॾबो। कुछ भी थी पए, इस्लाम जे दुश्मननि जे साम्हूं गोॾा न खोड़बा। आहे को इंशाअल्लाह चवण वारो? बुलंद आवाज़ सां तकबीर। शाने मुस्तफा अल्लामा डॉक्टर खालिद महमूद सूमरो, जमीयत उलमा इस्लाम। घबराइणो ना है, मोमिन हर हाल में कामयाब। मरे शहीद हो, मारे अगर तो गाजी हो। मरे शहीद हो, मारे अगर तो गाजी हो। ये राह वो है जिसमें हर तरह से सरफराजी। मोमिन नाकाम थींदो ही न है। अल्लाह जो कसम, मोमिन के जेकरे को कंडो लगी पे न, कंडो ऐं तकलीफ ते कंडे जी, त इन जे करे बि अल्लाह इन जा गुनाह बख्शीदो। मोमिन के बुखार थी पे, बुखार थी पे, सख्त बुखार आवे, चारो बुखार में वठजी वियो आ। हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त जेकॾहिं के मोमिन खे, मर्द खे या औरत खे बुखार थो थे ऐं उनके बुखार जी सख्त तकलीफ आ, त इन जे बुखार जे करे इन जा गुनाह सड़ंदा आहिनि। अल्लाह जो कसम, मदीने जे मीर फरमायो, जियां लोह कटियल हुजे उनके बाहि जे बट्ठी में विझो। जियां बाहि जी बट्ठी जे करे, उन बाहि जे तेजाबियत जे करे, तपश जे करे उन लोह जी कट लहंदी आ ऐं लोह साफ थींदो आ, त बुखार जी कैफियत जे करे मोमिन जा गुनाह सड़ंदा आहिनि ऐं साफ थींदा। असांजे अकीदे में, असांजे मजहब में, असांजे दीन में घबराहट आहे ही कान, बुज़दिली आहे ही कान, मायूसी आहे ही कोन। ला तक़नतू मिर रहमतिल्लाह, अल्लाह जे रहमत खां ना उम्मीद न थियो। असां इस्लाम जे सरबुलंदी जे लाइ मेहनत करे रहिया आहियूं ऐं असांखे पक आहे त इंशाअल्लाह हिक न हिक ॾींहुं हिन धरती ते क़ुरान जो कानून नाफ़िज़ थींदो। इंशाअल्लाह। नारे तकबीर। जमीयत उलमा इस्लाम, कायदे मिल्लत इस्लामिया हजरत मौलाना फजलुर रहमान। मुझा मोहतरम दोस्तों, गॾिजो, मुत्तहिद थियो, पाण में इत्तिहाद इत्तिफाक पैदा कयो। हिक ॿिए सां न विढ़ो, हिक ॿिए खे न मारियो, पंहिंजा अखलाक ठीक कयो, अमेरिका जे मुक़ाबिले जी तैयारी कयो, यहूदिन जे मुक़ाबिले जी तैयारी कयो। हिक ॿिए जा कंध न खपियो। जेकॾहिं तव्हांखे शौक़ अचो तव्हांखे असां उॾे मोकिलियूं त वञी काफ़रनि खे मारियो, हिक ॿिए खे न मारियो। मोमिन, मोमिन जो भाव। थोरनि थोरनि ॻाल्हियुनि ते तव्हां भत बिरादर ख़त्म करे था छॾियो। सक्को भाउ सक्के भाउ जो दुश्मन बणियो बीठो आहे। हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो तो मोमिन पंहिंजे भाउ खां, मुसलमान भाउ खां 3 ॾींहनि खां वधीक कावड़ नाहे कंदो। चौथो ॾींहुं थिए त वञी भाउ खे भाकुर पाए, ऐं जेको अगराई कंदो भाकुर पाइण में,
क़यामत में इनके अग में मोहम्मद मिठड़े साईं जी शफाअत नसीब थी। असां पंहिंजूं सलाहियतूं ज़ियान करे छॾियूं, कस खाइण सिखो। अज इंसानन मां इंसानियत छड़ाइजी चुकी आहे, माण्हुनि मां माण्हू को मोकिलाए चुको आहे। अज माण्हू माण्हूअ खे खाए थो। जमीयत उलमा इस्लाम जी कोशिश इहा है त कलमे वारा मुत्तहिद ऐं मुत्तफ़िक़ थियनि, पंहिंजी कुव्वत हिक ॿिए जे ख़िलाफ़ इस्तेमाल न कनि। ये असांजी सबा जहिड़ी सिंध जेका कंहिं ज़माने में अमनो अमान जो मरकज़ हुई, अज असांजी सॼी सिंध रत में रेटी आहे। हुकूमत नाले जी का शइ कान्हे। शहरनि वारा परेशान, बहराड़नि वारा परेशान। केतिरा माण्हू रात जो जागी वक्त था गुज़ारनि ऐं असांजा हाकिम पंहिंजे अयाशनि ऐं फहाशनि में पूरा आहिनि। ग़रीब जी कंहिंखे का बि गणती कान्हे। अमुन मिलंदो त क़ुरान जे सदके मिलंदो, इंसाफ़ मिलंदो त क़ुरान जे सदके मिलंदो। असां जेकॾहिं आलिमनि सगोरनि जे जमात में शामिल थिया आहियूं त इन जे करे शामिल थिया आहियूं त रब राज़ी थिए। पार्टियूं खोड़ हर कंहिंजी मर्ज़ी आहे, जंहिं पार्टी में वणेस्ते में हलियो वञे। पर मां कसम सां चवां थो त ॿी कंहिं पार्टी वारो क़ुरान न खणी सघंदो त मां उन पार्टी में अल्लाह खे राज़ी करण जे लाइ वियो हां। को पीपल्स पार्टी जो हुजे कारकुन या जयालो खणंदो क़ुरान त मां पीपल्स पार्टी में इन जे करे वियो हां त मुंहिंजो अल्लाह राज़ी थिए। चवंदो चवंदो को ॻाल्हायो छो नथा? को मुस्लिम लीग वारो क़ुरान खणी चवंदो त मां इन पार्टी में इन जे करे वियो हां त अल्लाह राज़ी थिए? छा इमरान खान जो को कारकुन चई सघंदो त मां इन पार्टी में इन जे करे वियो हां त अल्लाह राज़ी थिए? जेकॾहिं कंहिंखे चवंदे त तोखे चवंदो साईं मौलवी साहब तुंहिंजो दिमाग़ ख़राब थियो आहे, मिड़ई नौकिरी बोकरी जी लालच आहे, मिड़ई इन जे करे वियो हां मिड़ई कमकार थिए साईं। को रोड ठहे, को रस्तो ठहे, कचो रस्तो आहे, मरी विया आहियूं, का अस्पताल ठहे, को स्कूल ठहे। ग़लति थो चवां मां? पर असांजे टिकड़ियुनि ते क़ुरान रखो। असां क़ुरान खणी चवंदासीं त जमीयत उलमा इस्लाम में असां इन जे करे शामिल थिया आहियूं त रब राज़ी थिए। नारे तकबीर, जमीयत उलमा इस्लाम। छा तव्हां खे इस्लाम जो कानून खपे थो? तव्हांजी दिल चवे थी त असांजे धरती ते मोहम्मद मीर जो निज़ाम नाफ़िज़ थिए? जिन जी दिल चवे थी पंहिंजा हथ त मथे करो। नारे तकबीर। इस्लामी कानून, इस्लामी कानून, जमीयत उलमा इस्लाम, अल्लामा डॉक्टर खालिद मामूद सुमरो। मां तव्हां खां पुछां थो, बिलावल भुट्टो जेकॾहिं पाकिस्तान जो बादशाह थिए तो क़ुरान जो कानून कंदो? यार कसम थवाला जो मूंखे सच ॿुधाए। मियां साहब कंदो? इमरान खान कंदो? बाबा ॻाल्हायो बाबा। ए जेके पार्टियूं खोड़ खोड़ साथियूं पार्टियूं अलाए कहिड़ा कहिड़ा झंडा अथनि, इहे कंदा? यार सिधी ॻाल्हि आहे। तोखे सब्जी खपे त सब्जी वारे दुकान ते तोखे वञणो पवंदो। गोश्त खपे तोखे गोश्त वारे वटि वञणो पवंदो। हाँ साईं। तोखे कपड़ा खपन त कपड़े जे दुकान ते वञणो पवंदो। तोखे बूट वठणो आ बूटन वारे दुकान ते वञणो पवंदो। तोखे सोन जा ज़ेवर ठहराइणा आहिनि तोखे सोनारे वटि वञणो पवंदो। तोखे दवा वठणी आ तोखे मेडिकल स्टोर ते वञणो पवंदो। तू मेडिकल स्टोर ते वञ दवाउनि वारे दुकान ते केस कपड़न जो जोड़ो दे। तोनी चरियो आया मारे गारे आयो बाबा वञ कपड़े वारे वटि। तू सोनारे वटि वञ उनखे चओ मूंखे पाव बसरन जो दे। अरे बाबा सब्जी वारे ने वञ न मारे गारे दिमाग़ ख़राब थी चरियो आ जा। तो कुरान जो कानून आलिम ॾींदा। केर ॾींदा? ॾाढा। इन जे करे त मदीने जो मीर फरमायो अल उलमा वरसतुल अंबिया। तमाम मोहम्मद मीर जा वारिस आलिम आहे। को जेको वाइदो करे त मां आलिमन जी इज्जत कंदुसि, मां आलिमन जो एहतराम कंदुसि, मां आलिमन जो साथ ॾींदुसि। हाणे हुकूमत चाहे थी त मदरसा रहन, ये पाण रहंदा।
वाइस मां तो क्या सिर तहां जो छो थो वने? नारे तकबीर। जमीयत उलमा इस्लाम तहफ़्फ़ुज़ मसाजिद व मदारिस, तहफ़्फ़ुज़ मसाजिद व मदारिस। मदरसन के डहण वारा पाण डहंदा दाड़िया जो इंशाअल्लाह। ए मस्जिदूं भी क़यामत ताईं बाकी रहंदियूं त मदरसा भी क़यामत ताईं बाकी रहंदा इंशाअल्लाह, अल्लाह जे हुक्म सां इंशाअल्लाह। इन्हनि जो मतलब है त बच्चा कुरान न पढ़न। अवा कुरान स्कूलन में पढ़ाईंदा आहिनि मास्तर कन मदरसन में पढ़ाईंदा आहिनि आलिम सगोरा। हदीस पाक स्कूलन में मास्तर पढ़ाईंदा आहिनि या मदरसन में आलिम पढ़ाईंदा आहिनि? मदरसा बंद थियनि माना असांजा बच्चा कुरान न पढ़न हदीस न पढ़न, नथो थी सके। पंहिंजा अकीदा भी ठीक कयो, पंहिंजा अमल भी ठीक कयो, नफ़रतूं घटायो, मोहब्बतूं वधायो। गोठ गोठ में झेड़ो आ, शहर शहर में झेड़ो आ, वस्ती वस्ती में झेड़ो आ, वाहण वाहण में झेड़ो आ। मां तहांखे अल्लाह जे पाक नालन जो वास्तो थो ॾियां त झेड़ा ख़त्म कयो, मोहब्बतूं विहायो। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन छा फरमायो? 4 कम कयो त मां सां गॾु जन्नत में हूंदो, कंदव इंशाअल्लाह। बिनी जहानन जे सरदार फरमायो अफ़शुस सलाम व अतइमुत तआम व सिलुल अरहाम व सल्लू बिल लैलि वन नास नियाम। जेके मोहब्बत सां वेठा आहिनि सुभान अल्लाह मोहब्बत सां चवनि। हे नबीयन जो सरदार नबी, रसूलन जो पगदार नबी, कायनात जो महदार नबी, हे अल्लाह जो दिलबर नबीयन जो अफसर, शाफे महशर साक़िए कौसर, बुलंदो बाला कदर रहमत जो समंदर, मदीने जो अमीर थो फरमाए 4 कम कंदौ त जन्नत में मां मोहम्मद करीम सां गॾु हूंदौ। अफ़शुस सलाम व अतइमुत ताम व सिलुल अरहाम व सल्लू बिल लैलि वन नास नियाम। हुज़ूर साईं फरमायो हिक ॿिए सां मिलो त हिक ॿिए खे अस्सलाम अलैकुम चवंदा कयो। छा चवंदो ॾाढिया? छा चवंदो बुलंद आवाज़ सां? सलाम ही मटिजी विया आहिनि। अल्लाह गुड मॉर्निंग, गुड इवनिंग, गुड आफ्टरनून, गुड नाइट। ये कॉलेजन वारनि जा सलाम, ये यूनिवर्सिटी वारनि जा, ॿाहिराड़नि वारनि जा या अली मदद, हक पीर मौला अली मदद। इन चरे के खबर ही कान्हे तो सोहणे अली जो सलाम भी अस्सलाम अलैकुम, मदीने जमीर जो सलाम भी अस्सलाम अलैकुम। चो अस्सलाम अलैकुम ॾाढिया चो। मदीने जमीर जो सलाम ॿुधण तो चाहिए लफ़्ज़ तुंहिंजा। मदीने जमीर जो सलाम, हजरत अबू बकर जो सलाम, हजरत उमर जो सलाम, हजरत उस्मान जो सलाम, हजरत अली जो सलाम, सोहने हसन जो सलाम, सोहने हुसैन जो सलाम, हजरत बिलाल जो सलाम, आले मोहम्मद जो सलाम, अहल बैत मोहम्मद जो सलाम, असहाब मोहम्मद जो सलाम। एक ॿिए सां मिलो त छा चवंदो? घर वञो त घर वारनि खे बि सलाम चवंदा कयो। ईअं बस घर में दाख़िल था थियो, फलाणे जी मां बस बाठो हथ में थी झट झटा लगी पई आ, माण्हुनि तो कयो आहे ॿाहिरि परेशान त वरी वेचारी मरी वई तो वारी ज़ाल सॼी बाहि उन ते वरो मुड़ुस माण्हू आहे तूं न। वली नफ्सिका अलैका हक़्क़ुन वली ज़ौजिका अलैका हक़्क़। मदीने जे साईं तोखे तुंहिंजे ज़ाल जी पारत कई आ। ये बीमारियूं आम आहिनि असां वटि ख़ुदा जो कसम। मानी पचाई थी अंधी हीअं छा कच्ची आ मानी सड़ी वई, ये कपड़ा धोता थी, ये इस्त्री गई थी, ये बोर्ड नथो थी, एॾो लूण एॾा मिर्च मोतबर पो तूं पाण कंदो कर न घर जो कम।
हाँ मानी भी पाण पचाए, बोड़ भी पाण रध, बुआरी बुआरी भी पाण दे, काकूस भी पाण धो, ये खिलो था लटा पंहिंजा पाण धोईंदा कयो, स्त्री पाण कंदा कयो। कसम खणींदो चवां त तो वारी ज़ाल जेकॾहिं तोखे मानी पचाए थी दे, ॿुधो 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 कांबू हा न, तो वारी ज़ाल जेकॾहिं तोखे मानी पचाए थी दे, बोड़ रधे थी दे, तुंहिंजे घर जी सफ़ाई थी करे, तुंहिंजा कपिड़ा धोई थी, इस्त्री करे थी दे, तुंहिंजा ॿार पाले थी, त तो वारी ज़ाल जो तो ते थोरो आहे, तुंहिंजो हक़ कोन अथसि। मां जेकॾहिं माइन जे हक़नि ते ॻाल्हायां त सुबुह खां घर में मानी बि न मिलंदी। मौलवी चप था चटनि, ना हक़ करे छॾियो अथऊं रोज़ साईं, घर छो था फिटनि, इन जे करे तूं ज़ुल्म थो करे। 500 रुपया ॾेई तूं हक़ महर 500 रुपया ॾेई ॼण ॼण नौकरियाणी लिखाए वठी आयो, एॾो मोतबरा तूं पाण खे ॾिसे ट्रेटरूं ट्रेटक्स केटी 4000 डबल घोड़ा बोस की कांबू खान जो पुट आहे, ज़ाल खे बाफ़्तो बि कोन्हे, पाण वेठो आहे होटलनि ते तिक्का छिक्का रोस्ट मुर्गी कढ़ाई बोतलूं दूध पत्ती चांहि, ज़ाल खे लस्सीअ चुको बि कोन्हे, कुट में क़यामत में कुट में मोचड़ा खाईंदा सुधुर। 90% मुसलमान ज़ालुनि ते ज़ुल्म था कनि। अल्लाह जो कसम खणी तो चवां, तोखे प्यार करणो आहे त ज़ाल सां कर, सभागा ॿाहिरि तो जाठा हणंदो अचे, ये ज़ाल तोखे वणे ई कान थी। मां सदके वञा मदीने जे साईं तां, ॻाल्हियूं थोड़ी ॾुखेड़ियूं थी वयूं आहिनि पर खुखंदी हूंदव। मदीने जे साईं पंहिंजी बीबी अम्मा आयशा साईं खे फरमायो, ॾाढो तो जो सुभान अल्लाह, आयशा मां खे पाणी त ॾे। अम्मा आयशा साईं थाम में साईं फरमा, आयशा अग में तू पी पो बचाए दे त बाकी पानी मां मोहम्मद पिया। मां सदके वञा मदीने जे साईं तां, ज़ाल सां मुस्तफा सेखारिया, ज़ाल सां मोहब्बत जो हुक्म अल्लाह जे महबूब ॾिनो आ। हमारे ख्याल कर। अम्मा आयशा साईं फरमायो, क़िबला अग में तहां पियो त मां तव्हां जी ओभर पिया। हुज़ूर फरमाया, अग में तू पी त पोइ मां पिया। अम्मा आयशा साईं अर्ज़ कयो, क़िबला मेहरबानी क्यों ना अग में तहां पियो त पोइ मां पिया। साईं फरमाया, आयशा मुझो हुक्म आ, अग में तू पी। अम्मा आयशा पानी पीअण शुरू कयो। साईं फरमायो, सब न पी जाए, मुझे लाइ बचाए जाए, मुझे लाइ बचाए जाए। अम्मा आयशा पानी बचाए ॾिनो। हेॾे मारे तक त सही साईं पानी जो थां वरतो। साईं फरमायो, आयशा मांखे ॿुधाए तूं चप काथे रखिया हा? मां मोहम्मद करीम भी पंहिंजा चप उते रख। नारे तकबीर, शाने मुस्तफा, शाने मुस्तफा, अज़मत मुस्तफा, अज़मत मुस्तफा, नारे तकबीर। हुजूर फरमायो, मांखे दुनिया में 3 शयूं ॾाढियूं वणंदियूं आहिनि। सुभान अल्लाह में सुस्ती आहे। तव्हां थकी पिया आहियो त मां दुआ घुरायां। सुभान अल्लाह। अल्लाह तव्हां सुबुह लाइ वेठा हो, थकी पिया आहियो न? हाँ, जेके सफ़ा थकी पिया आहिनि पंहिंजा 2 हथ मथे खणनि। हे ॾिसो, पर जेके थकल न आहिनि भला उहे 2 हथ मथे खणनि। शेर ॿुधायो, नारे तकबीर। शेर बेर न ॿुधाई, हे गड़बड़ थो करे सफ़ा। न मां तकरीर बंद करे हली मूंखे ॻाल्हाइण छॾियो। हा, नारा खोड़ लॻी विया आहिनि। मां कुझु ॻाल्हियूं सम्झाइण थो चाहियां। मदीने जे मीर फरमायो, मां मोहम्मद करीम खे 3 शयूं ॾाढियूं वणंदियूं आहिनि। जिनजो प्यारा मदीने जे मीर सां, रुगो उहे जिनजो प्यारा मदीने जे साईं सां। मदीने जे मीर फरमायो, मां मोहम्मद करीम खे 3 शयूं ॾाढियूं वणंदियूं आहिनि। हुज़ूर फरमायो, खुशबू मां मोहम्मद करीम खे ॾाढी वणंदी आहे।
हुजूर फरमायो मां मोहम्मद करीम के पंहिंजूं बीबियूं ॾाढियूं वणंदियूं आहिनि ऐं हुजूर फरमायो निमाज़ मां मोहम्मद करीम जे अखियुनि जो ठारा। हुजूर के खुशबू ॾाढी वणंदी हुई पर पाक मोहम्मद अमीर जे बदन मुबारक में कुदरती खुशबू भी हूंदी हुई। मदीने जो साईं ॻाल्हाईंदो हो त मुंहिंजे साईं जे वात मुबारक मां खुशबू निकिरंदी हुई। मदीने जो मीर कंहिं घिटीअ सां लंघंदो हो त घिटी खुशबूदार बणिजी वेंदी हुई। ईअं मालूम थींदो हो ॼण को उन घिटीअ सां अतर जो छिमकार करे वियो हुजे। मदीने जे साईं के पघर मुबारक निकिरंदो हो त उहो बि मुश्क ऐं अंबर खां वधीक खुशबूदार हूंदो हो। इंज करे अल्लाह जे बाने चो सीप से मोती पत्थर से नगीना निकला, सीप से मोती पत्थर से नगीना निकला और इत्र से बढ़कर मेरे मोहम्मद का पसीना निकला। साईं जन फरमायो मां के खुशबू ॾाढी वणंदी आ, मां मोहम्मद करीम के पंहिंजूं बीबियूं ॾाढियूं वणंदियूं। हुजूर के पंहिंजूं बीबियूं वणंदियूं तव्हांखे परायूं ज़ालूं थियूं वणनि, तव्हांजूं नथियूं वणनि। तारा फोटारियूं वठो ॿियनि जूं ज़ालूं थो ॾिसी। हा हा तौबा कर इस्तग़फार कर। हुजूर फरमायो जेको बदनज़री थो करे क़यामत जे ॾिहाड़े अल्लाह इन जे अखियुनि में सीहो विझंदो। बदतरीन जुर्म आई हो। साईं फरमायो आयशा पानी पी बचाए मां खे दे। अम्मा आयशा पानी दिनो। साईं फरमायो आयशा ॿुधाए तूं पंहिंजा चप काथे रखिया आहिनि? मां मोहम्मद करीम भी पंहिंजा चप उते रखंदुमि। पंहिंजे बीबिन सां प्यार सेखार। साईं पंहिंजे घर में घर जे भातियाणनि खे कमकार में मदद ॾींदा। साईं कॾहिं कॾहिं पंहिंजे घर जी बकरी पाण ॾोहंदा। अल्लाह जो कसम साईं कॾहिं कॾहिं मानी पचराइण में भी घर जे भातियुनि जी मदद कंदा। अम्मा आयशा साईं अम्मा फातिमा साईं थी फरमाए हिकॾहिं साईं मां सां मिलण आया, मां मानी पी पचाया, मां चुल्ह ते वेठी हुयमि, मुंहिंजो बाबो मां सां गॾु चुल्ह ते वेही रहियो। मां बाबे साईं खे चयुमि बाबा तव्हां खट ते वेहो बस ॿ टे डगड़ियूं मां पचाए अचां थी। साईं फरमाया न फातिमा मुंहिंजी दिलि थी चए मां तोसां वेहां। अम्मा फातिमा साईं थी फरमाए मां मानी पचायां पई। साईं मूंखे चयो मुंहिंजे बाबे मूंखे चयो फातिमा हिकिड़ी डगड़ी मां बि पचायां। मां चुम बाबा तव्हां तकलीफ़ न कयो बाबा मां पचायां थी। बाबे चयो मुंहिंजी दिलि थी चए। मां चुम बाबा तव्हां तकलीफ़ न कयो बाबा ॿ टे डगड़ियूं मां कढी थी वठां। बाबे ज़ोर ई अटो खियो। मुंहिंजे बाबे काइनात जे सरदार डगड़ी थपी ऐं साईं जन तनूर में हई। मां तड़ तकड़ में जल्दी करे डगड़ियूं हणंदी वियसि त बाबा साईं वधीक तकलीफ़ न करे। डगड़ियूं सभु पची वयूं। मां ॾिठुम त जेका डगड़ी बाबा साईं थपी उहा न पई पचे। खोड़ देर गुज़री वई सभु मानियूं पची वयूं उहा डगड़ी उही कच्ची पई आहे पचे ई नथी। अम्मा फातिमा साईं थी फरमाए मां बाबे साईं खे चुम बाबा मां जेके डगड़ियूं थपियूं सभु पची वयूं जेका तहां डगड़ी थपी उहा नथी पचे। खबर थी मदीने जे साईं छा फरमायो? सुभान अल्लाह चओ त मां ॻाल्हायां। जड़े अम्मा फातिमा साईं चो बाबा मुंहिंजूं डगड़ियूं त सभु पची वयूं बाबा जेका डगड़ी तहां थपी नथी पचे। अम्मा फातिमा चयो मुझे बाबे चो फातिमा उन अटे ते बाहि काॾहों असर कंदी जंहिंते मोहम्मद मीर जा हथ लगा हुजनि। ॾाढा त चओ सुभान अल्लाह। उन अबू बकर ते बाहि काॾहों असर कंदी जंहिंजे छोलीअ में मोहम्मद मीर आराम कयो हुजे। नारा तकबीर शान सिद्दीक़ अकबर। उन उमर ते बाहि काॾहों असर कंदी
कंदी जे लाए मदीने जे साईं काबे जो खिलाफ पकड़े अल्लाह खां दुआ घुरी हो जा दाड़ियां तो चओ सुभान अल्लाह उन उस्मान ते जहन्नम जी बाह काॾों असर कंदी जंहिं उस्मान खे उन जे ज़िंदगी में मदीने जे मीर 8 दफ़ा जन्नत की खुशखबरी ॿुधाई हुजे आए को सुभान अल्लाह चवण वारो अल्लाह अकबर मदीने जे मीर फरमायो मांखे दुनिया जे जहान में 3 शयूं ॾाढियूं वणंदियूं आहिनि फरमायो मांखे खुशबू ॾाढी वणंदी आहे मांखे पंहिंजूं बीबियूं ॾाढियूं वणंदियूं आहिनि ऐं हुजूर फरमायो निमाज़ मां मोहम्मद करीम जे अखियुनि जो ठारा निमाज़ सां साईं जन जी एडी मोहब्बत हुई जो आखिरी लफ्ज़ जेके मदीने जे मीर जे पाक ज़ुबान मां निकता हा वफ़ात वारे वक्त में हुजूर साईं जे पाक ज़ुबान मां निकतल आखिरी लफ्ज़ हदीसन जे किताबन में लिखिया पिया थी मदीने जे मीर जे पाक ज़ुबान मां निकतल आखिरी लफ्ज़ है अस्सला 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 वमा मलकत ऐमानुकुम ओ कलमे वारो नमाज न छड़जो नमाज न छड़जो नमाज न छड़जो नमाज जी मां मोहम्मद करीम तहां के पारत थो क्या ऐ पंजन नौकरन चाकरन ते भी जुल्म न कजो मां तमां जे नौकरन चाकरन जी भी तहां के पारत थो थोरन गालिन ते मानू पंजन ज़ेर दस्तन ते जुल्म था कन नाहक था कन एकड़ो हमरा पंजे नौकर के मारे पियो अल्लाह वारो गुजरियो उन मंजर ॾिठो अल्लाह वारे उनके चो अबा बख्शेस माफ करेस यार गलतियूं इंसानन खां थींदियूं आहिनि जी घणा दफ़ा बख्शांस रोज तो गलतियूं करे निभागो आ चंडरो आ घणा दफ़ा बख्शांस खबर अथव अल्लाह वारे अजीब जुमलो चयो जेकॾहिं तुंहिंजो तवज्जो मारे आहे त इहो जुमलो पंहिंजे दिल जे फरही ते लिख जाए जॾहिं बुज़ुर्ग उनखे जो पुट माफ़ करेस बख्शेस यार गलतियूं इंसाननि खां थींदियूं आहिनि त उन हमरा जो साईं घणा दफ़ा बख्शांस रोज़ तो गलतियूं करे निभागो आहे चंडरो आहे उन बुज़ुर्ग अजीब जुमलो चयो उन बुज़ुर्ग उनखे चयो अल्लाह जा बाना एतिरा दफ़ा बख्शेस जेतिरा दफ़ा तुंहिंजी दिल थी चवे त अल्लाह तुंहिंजा गुनाह बख्शे एतरा दफा बख्शेस जेतरा दफा तुझी दिल थी चवे त अल्लाह तुझा गुनाह बख्शे अज असां ॿियन जा ऐब उघाड़ींदा आहियूं फलाणो हेड़ो फलाणो हेड़ो फलाणो हेड़ो पंहिंजा ऐब नज़र न ईंदा ॿियन जा ऐब ढक त क़यामत में अल्लाह तोखे ढके हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो जेको ॿिए जा ऐब ढकींदो अल्लाह उनखे ढकींदो पंहिंजा अखलाक ठीक क्या रुको कलमो पढ़ना काफी ना है सोना अखलाक भी जरूरी है नेक अमल भी जरूरी है अल्लाह है अल्लाह जे हुक्मन जी ताबेदारी भी जरूरी है हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो मांखे 3 शयूं ॾाढियूं प्यारियूं आहिनि मांखे खुशबू ॾाढी प्यारी आहे मांखे पंहिंजूं बीबियूं ॾाढियूं प्यारियूं आहिनि ऐं सय्यद कायनात फरमायो निमाज़ मां मोहम्मद करीम जे अखियुनि जो ठारा सय्यद कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजे पसंदि जूं ये 3 शयूं बयान फरमायूं सोनो सिद्दीक़ अकबर थी बीठो चवण लॻो सदक़त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जा महबूब तमां सच चयो पर मां अबू बकर खे भी 3 शयूं ॾाढियूं वणंदियूं आहिनि इजाजत हुजे त मां भी पंहिंजी पसंद जूं 3 शयूं अर्ज़ कयां साजन फरमायो ॿुधाए अबू बकर तोखे कहिड़ियूं शयूं वणंदियूं आहिनि सोहणे सिद्दीक़ अकबर फरमायो अन्नज़्रु इला वजह रसूलिल्लाह इल्फाक माली अला रसूलिल्लाह अन तकून बिनती तहत रसूलिल्लाह मां सदके वञा सोने सिद्दीक़ अकबर ता हजरत अबू बकर तो जैसाई पहरी शाय मां के इहा वणंदी आ अखियूं मुंहिंजूं हुजन पर चेहरो पाक तव्हांजो साईं मां तव्हांजो दीदार कंदो हां मुंहिंजा ओलाई लही वेंदा आहिनि थकई लही वेंदा आहिनि
पहरी शय मांखे या प्यारी आ अखियूं मुंहिंजूं हुजन ओ मिठड़ा मुहम्मद करीम चेहरो पाक तव्हां जो हुजे ॿी शय या प्यारी आ माल मुंहिंजो हुजे हथ तव्हां जा हुजन मां कमाईंदो वञा तव्हां लुटींदा वञो ख़र्चींदा वञो मुंहिंजो हियां ठरदो ॾाढा त चओ सुभान अल्लाह यो सिद्दीक़ अकबर हो ना जॾहिं हुजूर साईं हिक मौके ते चंदे जी अपील कई सभई सहाबी पंहिंजे वसार चंदो खणी आया पाक मोहम्मद अमीर जे कदमनि जे साम्हूं अंबार थी विया हज़रत उमर साईं अध मिल्कियत पंहिंजी अल्लाह जे नाले ते पेश कई ऐं हज़रत उमर जो ख्याल हो अज मां अबू बकर के गोए मारे वेंदुमि पर जॾहिं पोढ़ो अबू बकर आयो ॾंढ कुल्हे ते हस खणी करे साईं जन जे साम्हूं रखियई साईं जन हज़रत सिद्दीक़ अकबर का पूछा कई अबू बकर अल्लाह जे नाले ते छा खणी आयो आ घर जे भातिन जे लाइ छा छॾे आयो आ हज़रत सिद्दीक़ अकबर फरमायो साईं तहां जो हुकुम थे उन खां पोइ भी कुछ छॾे अचां पोइ मां अबू बकर के हैफ न हुजे साईं बुहारो ॾेई आयो आहियां न सुई छॾी थम न सॻो छॾियो थम जेको कुझु नज़र आयो क़िबला तव्हांजे कदमनि जे साम्हूं रखियो थम हुज़ूर फरमायो अबू बकर बच्चन जो भी त हक़ आहे हज़रत अबू बकर फरमायो क़िबला सच था चओ पर बच्चन जे लाइ अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जो नालो काफ़ी आहे सहाबे पाक मुस्तफ़ा को हक ने क्या जिगर दिया आवाज न थो अचे तव्हांजो सहाबे पाक मुस्तफा को हक ने क्या जिगर दिया कि बहरे दीन बेधड़क सब ने माल जर दिया किसी ने निस्फ घर दिया किसी ने सुल्स जर दिया मगर आयशा के बाप ने दिया तो इस कदर दिया मगर आयशा के बाप ने दिया तो इस कदर दिया खुदा के नाम के सिवा जो कुछ तला के धर दिया हज़रत अबू बकर फरमायो साईं माखे भी दुनिया जे जहान में टे शयूं ॾाढियूं वणंदियूं आहिनि अन नज़रु इला वजह रसूलिल्लाह इन्फाक़ु माली अला रसूलिल्लाह अन तकून बिनती तहत रसूलिल्लाह पहिरीं शइ अखियूं मुंहिंजूं हुजनि चेहरो पाक तव्हां जो हुजे ॿी शइ माल मुंहिंजो हुजे हथ तव्हां जा हुजनि टीं शइ आयशा न्याणी मुंहिंजी हुजे पर राणी तव्हां जी हुजे जॾहिं हज़रत सिद्दीक़ अकबर पंहिंजे पसंदि जूं शयूं ॿुधाए पूरियूं कयूं हज़रत उमर उथी बीठो हज़रत उमर अर्ज़ कयो साईं तव्हां भी सच चयो अबू बकर भी सच चयो साईं मांखे भी टे शयूं वणंदियूं आहिनि इजाजत हुजे त मां भी अर्ज़ कयां साईं फरमायो उमर तूं भी ॿुधा हज़रत उमर फरमायो अल अम्रु बिल मारूफ वन्नहयु अनिल मुनकर वस्सौबुल खलिक पहिरीं शइ आहे मां माण्हुनि खे चङा आहिनि जो हुकुम कयां तबलीग वारा भी भलो कम था कनि भाइर आहिनि दोस्त आहिनि असांजा ॾाढा चङा माण्हू तबलीगी जमात जा साथी पर ये लेकिन जो हुकुम न आहिनि कंदा अर्ज़ कंदा आहिनि इलाज कंदा आहिनि हज़रत उमर छा थो चए लेकिन जो हुकुम क्या हुकुम डंडे सां थींदो आहे न त इलाज आहिनि न बाबा इलाजनि जो सवाब आहे हुकुम तॾहिं थींदो जॾहिं हुकूमत आलिमनि जी अचे पोइ को मस्ती करे त ॾिसूं हज़रत उमर छा चओ मां लेकिन जो मरी वियो सफ़ा ॾाढा हज़रत उमर थो चए साईं अल अम्रु बिल मारूफ माण्हुनि खे नेकिन जो हुकुम कयां वन्नहयु अनिल मुनकर माण्हुनि खे बुराइनि खां रोकियां अमर भी ताक़त सां थींदो आहे नही भी ताक़त सां थींदी आहे इहो तॾहिं थींदो जॾहिं इस्लाम जी हुकूमत हुजे मां सदके वञा अमीर उमर जे लफ़्ज़नि तां हज़रत अमीर उमर थो फरमाए साईं नेकिन जो हुकुम कयां पहिरीं शइ बुराइनि खां रोकियां ॿी शइ वसौबुल खल्क मां चतिन है ल कपड़ा पाया जिए को गरीब मुंहिंजा उच्चा कपड़ा ॾिसी उन जे दिल मां का हसरत जी आह न निकिरे उहो अमीर उमर जंहिंजो नालो ॿुधी
दुनिया जा बादशाह भी लर्जी वींदा जंहिंखे रस्ते ते ईंदो ॾिसी शैतान रस्तो छॾे वेंदो। अल्लाह जज़ाब जो कसम न अमीर उमर जे कमीस ते 14 चतियूं लगला हो। ॾाढियां त चओ सुभान अल्लाह बुलंद आवाज़ सां। जड़े हजरत अमीर उमर पंहिंजे पसंद जूं ॻाल्हियूं ॿुधायूं हजरत उस्मान उथी बीठो चवण लॻो साईं तव्हां बि सच चओ, अबू बकर बि सच चओ, उमर बि सच चओ, पर मूंखे बि 3 शयूं ॾाढियूं वणंदियूं आहिनि। इजाज़त हुजे क़िबला मां बि अर्ज़ कयां। साईं जन फरमायो उस्मान तूं बि पंहिंजे पसंद जूं शयूं ॿुधा। हजरत उस्मान ज़िन्नुरैन रज़ी अल्लाह तआला अन्हु थो फरमाए इतामुल जियान। दिल सां चाहिए सुभान अल्लाह। हजरत उस्मान तो फरमाए इतामुल जियान व किस्वतुल उरयान व तिलावतुल कुरान। साईं बुखायलन खे मानी खाराया से मां के ॾाढी खुशी थींदी आहे जॾहिं मां कंहिं बुखायल माण्हूअ खे मानी खाराईंदो आहियां। तव्हां ड्रावलनि खे ड्रावा कराईंदा आहियो। बोतार जी दावत आ, खान जी दावत आ, साहब जी दावत आ, सरदार जी दावत करे, गरीब जी दावत भी तो कर। कम इहा ईंदे अल्लाह जो कसम वो पैसा हराम तो करे। हजरत उस्मान तो फरमाए सही 3 शयूं मूंखे ॾाढियूं वणंदियूं आहिनि। इतामुल जियान व किस्वतुल उरयान व तिलावतुल कुरान। अवे तव्हां सब हेॾे छा ख़ैरता है इनकलाब अची विया त क्यों भैया ॿाहिरि आहिनि वाइस ॿुधण आया आहिनि तव्हांखे भला का तकलीफ़ आहे माना पुलिस वारा न ॿुधनि मुसलमान ॿाहिरि न आहिनि असांजा। ए मारे ख्याल कयो। हजरत उस्मान तो फरमाए से मांखे भी 3 शयूं प्यारियूं आहिनि। इतामुल जियान व किस्वतुल उरयान व तिलावतुल कुरान। सुभान अल्लाह चओ त माना क्या साईं मांखे पहिरीं शइ वणंदी आहे त मां बुखायलनि खे मानी खारायां। ॿी शइ प्यारी आहे मां उघाड़नि खे कपड़ा पारायां। साईं 3 शइ प्यारी आहे त मुंहिंजे ज़ुबान ते ॿियो कुझु न हुजे रुगो रब जो कुरान पियो पढ़ां। अल्लाह जो कसम हजरत उस्मान एडो वडो कुरान जो आशिक हो जो सोमानी जी नमाज का पो घणो करे हजरत उस्मान मस्जिद नबवी में नफिल शुरू करे कुरान जी तिलावत कंदो हो। सजी रात बीठो हुंदो हो ऐं हिकड़ी रकात में कुरान जा 83 पारा मुकम्मल कंदो। हजरत उस्मान या गाल पूरी कई सोनो अली उथी बीठो चवण लॻो साईं तव्हां भी सच चो, अबू बकर भी सच चो, उमर भी सच चो, उस्मान भी सच चो, पर मां अली खे भी 3 शयूं प्यारियूं आहिनि। इजाज़त हुजे त मां अर्ज़ कयां। साईं फरमायो अली तूं भी पंहिंजे पसंद जूं शयूं ॿुधा। हज़रत अली फरमायो इकरामुज़ ज़ईफ़ वस्सौबु बिस्सैफ़ वज़्ज़रबु बिस्सैफ़। सदके वञा सोनो अली तो फरमाए मेहमानन जी खिदमत कयां। साईं मां वटि मेहमान ईंदो आहे त मुंहिंजो हियां ठरी पवंदो आहे। साईं मेहमानन जी खिदमत कयां मूंखे ॾाढो मज़ो ईंदो आहे। पहिरीं शइ प्यारी आहे त मां मेहमानन जी खिदमत कयां। ॿी शइ इहा प्यारी आहे मारे तवज्जो कर। ॿी शइ इहा प्यारी आहे क़िबला गर्मी जी मौसम हुजे वॾो ॾिहाड़ो हुजे शिद्दत जी गर्मी हुजे पर अलीअ खे रोज़ो हुजे। साईं सख्त गर्मी में मुंहिंजो गलो खुश्क थी वेंदो आहे ज़बान सुकी वेंदी आहे मूंखे रोज़े मां ॾाढो मज़ो ईंदो आहे। हाणे त हेतिरी बंदा सियारे में भी रोज़ो कोन था रखे। अजीब माण्हू आहिनि जेको नमाज पढ़े रोज़ो रखे हज करे ज़िक्र करे तिलावत करे दाढ़ी रखे पटको पाए ची कटड़ू आ मुलड़ू वहाबी फिरियल जेको न नमाज पढ़े न रोज़ा रखे न हज करे न ज़िक्र करे न तिलावत करे न दाढ़ी रखे न पटको हेतिरी बंदो कुरान
जेका मुझी अम्मड़ मुझी भेण मुझी न्याणी निमाज पढ़े रोजा रखे हज करे जिक्र करे तिलावत करे पर्दो करे धारियन जे मुंह न अचे ची मूल्याणी आ मूल्याणी ऐं जेका भटारी रोजानो टे पाव मेकअप जा करे रोड कछींदी होती कुरान मोमन्याणी आ सदके वना तुझे मुहांडरन ता सोनो अली तो फरमाए मां के टे शयूं ॾाढियूं प्यारियूं हिन चई दे सुभान अल्लाह ॾाढियां 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 दिल सां सोनो अली तो फरमाए मां के टे शयूं ॾाढियूं प्यारियूं हिन इकराम ज़ईफ वस्सौम बिस्सैफ वज़र्ब बिस्सैफ मां सदके वञा मुर्शिद अली ता सोनो अली तो फरमाए पहिरीं शइ इहा प्यारी आहे मां मेहमाननि जी ख़िदमत कयां ॿी शइ इहा प्यारी आहे सख़्त गर्मी में रोज़ा रखां साईं टीं शइ इहा प्यारी आहे तलवार मां अलीअ जी हुजे मरी वई सफ़ा मरी वई न साईं टीं शइ इहा प्यारी आहे तलवार मां अली जी हुजे कंध तुंहिंजे दुश्मननि जो हुजे लापारो कंदो अचान ॾाढा चओ न सुभान अल्लाह आ मुझे सोने अली जी दिलेरी तमा सदके वञा मुझो अकीदो अगर मुझो मुर्शिद अली पांजी तलवार जुल्फकार हाथ में खणी मगरिब खां निकरे मशरिक ताईं काफरन जो लाबारो कंदो हले के मां जे पुट के ताकत ना है जो मुझे मुर्शिद अली जे तलवार के रोके सके हजरत अली पांजे पसंद जूं शयूं पूरियूं कयूं जिब्रील आयो चेतो साईं तहां भी वाह जूं गालियूं चयूं तहां जे यारन भी वाह जूं गालियूं बुधायूं पर से इजाजत दियो त इन कचहरी में मां भी शामिल थिया मां के भी टे गालियूं ॾाढियूं वणंदियूं हिन सोहणे अरबी फरमायो जिब्रील तू भी बुधा हजरत जिब्रील चो से पहिरी गाल तिहा वणंदी आ त तहां वट बार-बार अचां छो त नबियन वट वही जिब्रील खणी ईंदो हो न साईं पहिरीं शइ प्यारी आहे तहां वटि बार बार अचां ॿी शइ इहा प्यारी आहे जंहिंखां रस्तो भुलिजी वञे मां उनखे रस्तो ॾेखारियां ऐं साईं टीं शइ इहा प्यारी आहे जंहिं वटि वॾो ॿार हुजे गंढ खणी न सघे मां सामान खणी दर ते पहुचाए हज़रत जिब्रील मोटी वियो फौरन मोटी आयो अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह मुझे साईं फरमायो वालेकुम अस्सलाम व रहमतुल्लाह साईं अल्लाह के भी ये कचहरी ॾाढी वणी वई आहे ॾाढा चओ न सुभान अल्लाह हजरत जिब्रील तो चए साईं रब करीम भी हिन कचहरी में शामिल थियण थो चाहे रब तो फरमाए मां अल्लाह के भी पंहिंजनि बाननि जूं टे शयूं ॾाढियूं वणंदियूं आहिनि खबर थी हजरत जिब्रील अच्छा फरमायो हजरत जिब्रील तो चए सही मुझे रब मां के मोकलियो आ त मां रब जे पसंद जूं शयूं तहां के बुधाया हुजूर फरमाया बुधाए जिब्रील त मुझे रब करीम के केड़ियूं शयूं वणंदियूं आहिनि हजरत जिब्रील तो चए सही अल्लाह साईं तो फरमाए जिक्र करण वारी ज़बान मां अल्लाह के ॾाढी वणंदी आ ॾाढा तो चओ सुभान अल्लाह जिक्र करण वारी जुबान मां अल्लाह के ॾाढी वणंदी आ शुक्र करण वारी दिल मां अल्लाह के ॾाढी वणंदी आ ऐं तकलीफ़ुनि के बर्दाश्त करण वारो बदन मां अल्लाह के ॾाढो वणंदो आ मां मोटी अचा मां हदीस पढ़ी हम मदीने जे मीर फरमायो चार कम कंदौ त जन्नत में मां सां गॾु हूंदौ अफ़शु सलाम खत्म तो क्या वायदो तो क्या खत्म तो क्या आने बस हदीस जी माना करे खत्म तो क्या दुआ थो घुरा ए पछाड़ी में बेवफाई चंगी ना है ॾाढा तो जो सुभान अल्लाह मदीने जमीर फरमायो चार कम कंदौ त जन्नत में मां सा हेरे मारे ख्याल कर मदीने जमीर फरमायो चार कम कंदौ त जन्नत में मां मोहम्मद करीम सां गॾु हूंदौ अफ़शु सलाम व अतइमुत तआम वसिलुल अरहाम व सल्लू बिल लैलि वन नास नियाम कंदौ इंशाअल्लाह इरादो तो क्यों इरादो तो क्यों ॾाढा इंशाअल्लाह तो चो मदीने जमीर फरमायो पहिरियों कम है कजो हिक ॿिए सां मिलो त अस्सलाम वालेकुम चइजो छा चवंदो
मोमिनन जो सलाम अस्सलाम वालेकुम, मुसलमानन जो सलाम अस्सलाम वालेकुम, हुजूर जो उम्मत जो सलाम अस्सलाम वालेकुम। अल्लाह जो कसम जने हुजूर जा प्यारा फरमा बरदार गुलाम क़यामत जे ॾिहाड़े जन्नत जे दरवाजे ते बीहंदा त जन्नत जे दरवाजन मां भी उन्हनि खे अस्सलाम वालेकुम जो सदाऊं थींदियूं। कुरान थो आवाज़ो ॾे यदखुलून अलैहिम मिन कुल्लि बाबिन सलामुन अलैकुम बिमा सबरतुम। अल्लाहु अकबर कबीरा। अस्सलाम वालेकुम जी माना भी समझ। ये जबरदस्त गाल थो बुधायो, जबरदस्त गाल थो बुधायो। अस्सलाम वालेकुम जो फलसफो समझ। अस्सलाम वालेकुम जने हिकड़ो मुसलमान बे खे तो चए अस्सलाम वालेकुम, सलाम माना सलामती, सलाम माना सलामती। जने हिकड़ो मुसलमान बे खे तो चए अस्सलाम वालेकुम ॼण चवेस तो मां ड्रिजु न, मां तुझो मंदो न आहियां, मां तोखे तकलीफ़ न पहुचंदी, मां तुझे लाइ सलामतीअ जो पैगाम खणी आयो हां, मां तुझो भाउ हां, मां तकलीफ़ तोखे न पहुचंदी, मां ड्रिजु न, मां भाउ न कर। वरी ॿियो मुसलमान तो चस वालेकुम सलाम। ओ मुंहिंजा दा जेकॾहिं तूं ख़ैर वारो आं त मां बि ख़ैर वारो हां, मामो भी तो के तकलीफ न पहुंचंदी। ओ कलमे वारा अल्लाह जे 99 नालन मां, अल्लाह जे 99 नालन मां हिकड़ो नालो सलाम भी आ। अल्लाह जे 99 नालन मां हिकड़ो नालो सलाम भी आ। जड़े तू मुसलमान भाउ खे चवे थो अस्सलाम वालेकुम ॼण तू अल्लाह जे नाले जो कसम खणी थो चवे पंहिंजे भाउ खे मामा भाउ न कर, मामो तोखे तकलीफ़ न पहुचंदी, मामो तोखे नुक़सान न पहुचंदो, मां अल्लाह जो कसम खणी थो चवां त मां तुंहिंजे ख़ैर वारो आहियां। अल्लाहु अकबर। यो फलसफा सलाम जो। मदीने जे मीर फरमायो अफ़शु सलाम व अतइमु ताम। एक बे सां मिलो त अस्सलाम अलैकुम चओ, गरीबन खे मानी खारायो, मिस्कीनन जी खिदमत कयो, यतीमन जी खिदमत कयो, बेवा औरतुन जी खिदमत कयो, गरीबन के मानी खारायो। अतिमु ताम वसिलुल अरहाम। लफ्ज़न जी माना यह है सिलुल अरहाम माना मिटन माइटन सां मिटियूं छिनो न। मदीने जो मीर तोखे वसीयत थो करे मिटन माइटन सां मिटियूं छिन न, मिटियूं गंढे। सिलुल अरहाम जी माना यह है, पर हिकड़े बुजुर्ग इन जो तर्जुमो मजेदार लिखियो अफ़शु सलाम व अतइमु ताम वसिलुल अरहाम। हिकड़े बुजुर्ग सिलुल अरहाम जो तर्जुमो मजेदार लिखियो, उन माना हीअं लिखी त जेको तोखों ट्रोड़े तू उन सां भी गंढे। ॾाढियां त चओ सुभान अल्लाह। मदीने जा मीर फरमाओ चोर कम कंदे त जन्नत में मां मोहम्मद करीम सां गॾु हूंदे। हिकु अस्सलाम वालेकुम खे आम कर, हिक बे सां मिलो अस्सलाम वालेकुम चओ, ॿियो गरीबन खे मानी खारायो, बुखायलन खे मानी खारायो, मिस्कीनन खे मानी खारायो। ऐं टियों कम जेको तव्हां खां छिने तव्हां उन सां भी गंढो। चौथो कम मदीने जे मीर फरमायो वसल्लु बिल्लैलि वन्नासु नियाम। हुजूर फरमायो मां ते कलमे पढ़ण वारो जॾहिं रात जो माण्हू सुम्ही पवन तो पोता उथी ताज़ो वुज़ू करे घर जे कुंड में मुसल्लो विछाए 2 रकातूं पढ़ंदा कयो। फतहज्जद बिही नाफिलतल लक असा अन यबअसक रब्बुक मकामम महमूदा।
तो के केड़ी खबर रात जे वक्त में मदीने जो साईं तो फरमाए अल्लाह पाक दुनिया जे आसमान ते नाजिल थींदो ऐ रब जी रहमत रात जो रड़ियूं करे बानन के सद कंदिया अल्लाह हल मिन मुस्तगफिर अगफिर लह अल्लाह हल मिन मुस्तरज़िकिन अरज़ुकुहु अल्लाह हल मिन मुबतलन फवाफी औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। चई दो तो मदीने जो साईं सच्चो आ चो ना मदीने जो साईं ॾाढा चो मदीने जो साईं मदीने जे मीर फरमायो रोजानो रात जो अल्लाह जी ज़ात पहरे आसमान ते नाजिल थींदी आ अल्लाह जे ज़ात जे तरफा मुनादी कराई वेंदी आ आहे को गुनहगार मांखे सॾु करे आहे को गुनहगार जंजी जवानी गुनाहन में गुजरी वई जंजी जिंदगी मासियत में गुजरी वई आधी रात जो वक्त उठी वुजू करे बरकातूं पढ़े सलातुल हाजत पढ़ी मां के सॾु करे हिक झट में जिंदगी जा गुनाह बख्शे छॾींदो मांस आहे को अहिड़ो जंहिंजी पूरत न थी पए आ कहे वॾी थस रोज़ी तंग थस कर्जन में वरतो पियो आहे मांखे सॾु करे मां एॾो ॾींदो मांस जो वरी कहे गैर जे दर ते धिकन खाइण जी ज़रूरत ई कान पवंदसि अला हल मिन मुस्तगफिरिन अगफिर लहू अला हल मिन मुस्तरज़िकिन अरज़ुकुहु अला हल मिन मुबतलन फआफी रब जी ज़ात जे तरफा मुनादी थींदी आ रोज़ानो आधी रात आहे को अहिड़ो बानो जेके बीमारन वकोड़े छॾियो आ दवा असर कान थी करेस उनके खबर हुजण खपे ॼणो रब हीअं थो चएस मां डॉक्टरन हकीमन जे हथन में दवा फकी त रखी थम पर शिफा मां पंहिंजे हथन में रखी थम अचे मां के सॾु करे सिर सजदे में रखे ॾोढ़न जो नजरानो पेश करे मां सभिनी बीमारिन मां जान छॾाए छॾींदो मां चल अल्लाह सही तहां असां के चंगन अमलन करण जी तौफीक अता फरमाए अल्लाह सही इंशाअल्लाह असां जी इन कचहरी के कबूल करे जिंदगी रही तो बाकी गालियों इंशाअल्लाह पन्ने आकिल जे जलसे में थी कने आ पन्ने जो जलसो 12 तारीख के इंशाअल्लाह 26 परे आ न बाबा पहिरों जो वेझो जलसो उन जो ऐलान कर जेकॾहिं जिंदगी रही अल्लाह के मंजूर रहो तो बाकी कचहरी पन्ने आकिल में लोढ़े वारे मदरसे में 12 तारीख ते ॿियो भी ऐलान करण चाहियां तो हाली हाली वेहो सिट डाउन वेहो शाबाश हिकिड़ो मिनट हिकिड़ो ऐलान ॿियो भी करण चाहियां तो लाड़काने में असांजे दोस्तन हिन खमीस ते प्रोग्राम रखियो लाड़काने में हिन खमीस ते असांजे दोस्तन एहतजाज जो प्रोग्राम रखियो है ऐं लाड़काने में उन एहतजाजी प्रोग्राम में असांखे तहां जे ताउन जी ज़रूरत है चंदो न खपे तहां पाण खपो लाड़काने जे जमात जे तरफा मां तवां के दावत ॾियां थो अर्ज़ कयां थो गुज़ारिश कयां थो तो तहां जे इलाके में भी ज्यादा खां ज्यादा दोस्त लाड़काने जे इन प्रोग्राम में शरीक थिया इंशाअल्लाह सब हाथे मथे करे ईंदड़ तकबीर अल्लामा डॉक्टर खालिद मामूद सुमरो डॉक्टर साहब कदम बढ़ाओ ईंदड़ खमीस ते सुबह जो 9 बजे इंशाअल्लाह सजी जमात लाड़काने पंहिंजे मदरसे में गॾु थींदी ऐं उतां जुलूस जे शक्ल में असांजो इहो काफ़िलो जनाबाग ताईं वेंदो लाड़काने जी मौजूदा सूरत हाल में तव्हांजे ताउन जी असांखे ज़रूरत आहे जेके दोस्त हिन इज्तिमा में आहिनि मां अवां खे भी दावत ॾियां थो त ईंदड़ खमीस जे सुबह जो 9 बजे ताईं लाड़काने पहुचनि ऐं जेके दोस्त हिते मौजूद न आहिनि उन्हनि ताईं असांजी इहा दावत पहुचायो त ज़्यादा खां ज़्यादा दोस्त लाड़काने जे हिन एहतिजाजी रैली में शरीक थियनि।